बाकायदा अंगूरी चटण जी रेसिपी है ऐं मूंखे ॾाढी ही वणंदी आहे, हमेशह ये ठाहींदी रहंदी आहे। अस्सलाम वालेकुम, वेलकम बैक टू माय चैनल। अॼु पाण ठाहिण वारा आहियूं हाईवे स्टाइल शिनवारी कढ़ाई। बिल्कुलु उहा जीअं तव्हां ॿाहिरि हाईवे ते खाईंदा आहियो ओहो ई टेस्ट, ओहा ई शइ ऐं बिल्कुलु ही आसान रेसिपी। हाणे सभिनी खां पहिरीं पाण हिन में विझंदासीं तेल ऐं हिन खां पोइ विझंदासीं चिकन। हिते तेल गरम करण जी ज़रूरत कान्हे और अहिड़ी पाण खे चिकन विझणो आहे। अधु किलो चिकन जो यूज़ बि करियां ऐं हिते पाण हिनखे तक़रीबन 10 मिंट पाण हिनखे फ्राई कंदासीं। उन खां पोइ जीअं ई तेल पंहिंजो अच्छी जहिड़ो थिए ऐं थोरो गोल्डन थियणु शुरू थिए चिकन, उन खां पोइ तव्हांखे अधो अधु तेल कढी छॾिणो आहे ऐं हिन में विझणो आहे लूणु ऐं हिनखे 2 मिंट वरी फ्राई करिणो आहे। तेल ज़्यादा विझणु ज़रूरी आहे छो जे करे फ्राइंग हिन में इलाही इंपॉर्टेंट आहे। उन खां पोइ पाण जिंजर गार्लिक जी पेस्ट विझंदासीं। फ्रेश शयूं हूंदियूं त ज़्यादा मज़े में ईंदियूं। उन खां पोइ पाण हिनखे फ्राई कंदासीं वरी जेसि ताईं गोल्डन नथो थी सघे तेसि ताईं तव्हांखे ॿिए स्टेप जी तरफ़ कान्हे वञिणो। हीअ अहिड़ी कढ़ाई आहे, अगरि तव्हां सफ़ा VIP तरीक़े सां हिनखे ठाहे छॾियो, जीअं तव्हांखे ॿुधायां पई त तव्हां ॿाहिरां खाइण छॾींदा, एॾी भली कढ़ाई आहे, आङूर चटे खाईंदव बिल्कुलु। ऐं उन खां पोइ पाण अधु किलो चिकन खणो, अधु किलो ई टमाटा खणंदासीं ऐं सावा मिर्च खणंदासीं। ऐं उहा तव्हांखे जेतिरा टेस्ट में खपनि, माना जेतिरो स्पाइस खपे उन हिसाब सां तव्हां हिनखे एडजस्ट करे सघो था। 10 मिंट दम ॾेई तव्हां हिनखे रखियो आहे। उन खां पोइ तव्हां हिन में हिनखे जेको न खलू वग़ैरह आहिनि, जेको हार्ड पार्ट आहे टमाटे जो जेको गली नथो सघे, तव्हांखे उहो कढणो आहे। ऐं जीअं चमचो हलायां पियो बिल्कुलु ईअं ई चमचो हलाइणो आहे, ईअं ई मैश करिणो आहे। हिन जे अलावा टमाटा तव्हांखे ॻाढ़ा ॻाढ़ा ई खणणा, छजरा कान खणनि, कचड़ा कान खणनि, ॻाढ़ा ॻाढ़ा टमाटा खणंदव तॾहिं हिन में टेस्ट इन जो टमाटनि जो बि इनहांस थींदो आहे ऐं सुठी ख़ासी तव्हांजी रिच ग्रेवी ठहंदी VIP मस्त वारी। हाणे पंहिंजी ग्रेवी थी वई आहे। हाणे पाण हिन में कुझु स्पाइस विझंदासीं। हिन में सफ़ा ही ज़रा मसाला त पवनि। हिकिड़ो पाण विझूं था कोरिएंडर, ॿियो सिमन सीड्स, ही सभु पाउडर ई आहिनि। फ्रेश अगरि कंदा त अञा फ्रेश जी ॻाल्हि अञा ही नेक्स्ट लेवल हूंदी आहे। हिनखे बि हिकु 2 मिंट फ्राई कंदासीं। उन खां पोइ पंहिंजो आख़िरी हिकिड़ो स्पाइस रहे थो उहो विझंदासीं पाण। हिन रेसिपी जो टेस्ट जेको आहे उहो फ्राइंग ऐं पंहिंजे जेके टमाटा था विझूं उन्हनि सां हूंदो आहे। उन खां पोइ पाण हिन में विझंदासीं कारा मिर्च ऐं उन खां पोइ पाण विझंदासीं हिन में अदरक ऐं हिनखे मिक्स करे ढक ॾेई पाण 5 मिंट छॾींदासीं। उन सां छा थींदो, फ्लेवर्स इनहांस थी वेंदा, सभु कंबाइन थींदा त मज़ेदार लॻंदी। हिकिड़ो दफ़ो मुंहिंजे चवण ते ज़रूर हिनखे ट्राई करे ॾिसो, एॾी ज़बरदस्त रेसिपी आहे। बाक़ाइदा अंगूरी चटण जी रेसिपी आहे ऐं मूंखे ॾाढी ही वणंदी आहे, हमेशह ये ठाहींदी रहंदी आहे। बाक़ी वीडियो वणी हुई लाइक शेयर सब्सक्राइब, बाय बाय।